मगरिब खां बाद 6 नफ़िल 14 शाबानुल मुअज़्ज़म ते शाम जो मगरिब जी नमाज़ खां पोइ औलिया इकराम रहमतुल्लाह अलैहिम जे मामूलात मां आहे त मगरिब जे फ़र्ज़ ऐं सुन्नत वग़ैरह खां पोइ 6 रकातूं नफ़िल 2 रकातूं करे पढ़िया वञनि। पहिरीं 2 रकातुनि खां अॻु हीअ नियत करियो त या अल्लाह पाक हिन 2 रकातुनि जी बरकत सां मूंखे ख़ैर ऐं आफ़ियत वारी डिघी उमिरि अता फ़रमा। विची 2 रकातुनि खां अॻु हीअ नियत कयो त या अल्लाह पाक हिननि 2 रकातुनि जी बरकत सां बलाउनि ऐं मुसीबतुनि खां मुंहिंजी हिफ़ाज़त फ़रमा। आख़िरी 2 रकातुनि जी हीअ नियत कयो त या अल्लाह पाक हिन 2 रकातुनि जी बरकत सां मूंखे पाण खां सवाइ ॿिए कंहिंजो मुहताज न कजां। हिननि 6 रकातुनि में ही जॾहिं 6 ई रकातूं पूरी थी वञनि 2 रकातूं करे नफ़िल पढ़बा 6 रकातूं पूरी थी वञनि। हर 2 रकातुनि में सूरे फ़ातिहा तिलावत सूरे फ़ातिहा खां पोइ जेकी चाहियो सूरतूं पढ़ी सघो था। चाहियो त हर रकात में सूरे फ़ातिहा खां पोइ 3 भेरा सूरे इख़लास यानी कुल हुवल्लाहु अहद पढ़ी वठो। यानी जॾहिं 2 रकातूं पूरी थी वञनि त हर 2 रकातुनि खां पोइ 21 भेरा कुल हुवल्लाहु अहद पूरी सूरत या 1 भेरो सूरे यासीन शरीफ़ पढ़ी वठो। थी सघे त 2 पढ़ी वठो। हीअ बि मुमकिन आहे त को हिकु इस्लामी भाउ बुलंद आवाज़ सां यासीन शरीफ़ पढ़े ऐं ॿिया ख़ामोशीअ सां ध्यान सां ॿुधनि। ऐं इन ॻाल्हि में इहो ख़्यालु रखो त ॿुधण वारा उन दौरान ज़बान सां यासीन शरीफ़ या ॿियो कुझु बि न पढ़नि। ऐं इहो हिकिड़ो मसइलो बि आहे त जॾहिं क़ुरान करीम बुलंद आवाज़ सां पढ़ियो वञे त जेके ॿुधण लाइ मौजूदु आहिनि उन्हनि ते फ़र्ज़ ऐन आहे त ख़ामोशीअ सां चङी तरह कन लॻाए ॿुधनि। इंशा अल्लाहुल करीम राति शुरू थियण सां ई सवाब जो ढेर लॻी वेंदो। हर भेरे यासीन शरीफ़ खां पोइ दुआए निस्फ़े शाबान बि पढ़ो। उहा दुआए निस्फ़े शाबान मां हिन वीडियो में आख़िर में तव्हांखे ॾियां थो, उनखे ॾिसी करे उहा हर 2 रकातुनि खां पोइ पढ़णी आहे। सवाब जी नियत सां वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा। जज़ाकल्लाह।